सेवण अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पीपी चूंडुनि में पुराणा सभु रिकॉर्ड टोड़े छॾींदी। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मुराद अली शाह चयो त असां 2008 में जेतिरियूं सीटूं खयूं 2013 ऐं 2018 में उन खां वधीक सीटूं खयूं। हुन जो त कराची में न रुॻो पीपी पर ॿियनि जमायतुनि ते बि हमला थिया आहिनि। MQM हिकु हारायल जमायत नज़र अची रही आहे। MQM हिन वक़्तु शदीद वाइड़ाप जो शिकार आहे। सिंध जो अवाम 8 फरवरी ते उन्हनि खे जवाबु ॾींदो। कराची जो मेयर पीपी जो आहे। कराची मां असां ई खटींदासीं। संदसि चवणु हो त MQM मकानी चूंडुनि न विढ़िया डिॼां थो त हुननि चूंडुनि मां बि न भॼी वञनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असां आज़ाद माण्हुनि सां गॾिजी हुकूमत ठाहींदासीं। 9 मई वाक़िअनि में जेके मुलविस आहिनि उन्हनि सां को इत्तेहाद न थींदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।